नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्तां के ठठो मां खबर ईंदाल ठठे में SHO ठठो कादिर बख्श बेरानी आपे मां ॿाहिरि निकिरी वियो। दरगाह शाह गौहरगंज जे ख़लीफ़नि खां दरगाह जो मेलो लॻाइण लाइ ॻरी रक़म जी डीलिंग दौरान साफ़िन पारां रिपोर्टिंग जे ख़दशे बाबति आगाह करण ते SHO जो KTN न्यूज़ जे रिपोर्टर ऐं मकली प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी महबूब बिरोई ऐं अज़ीज़ जोकियो समेत मुख़्तलिफ़ साफ़िन ख़िलाफ़ घटिया ॿोली इख़्तियार कई वई। मवाली ऐं हमेशह नशे में धुत रहंदड़ SHO ठठो कादिर बख्श बेरानी जी हिन रिकॉर्ड थियल फ़ोन कॉल खे ॿुधी अंदाज़ो लगायो त अवाम जी तहफ़ुज़ करण ऐं सूबेदारी जे ही लाइक़ आहे या न। ऐं हाणे ॾिसणो इहो आहे त ज़िले जी कमान संभालींदड़ SSP ठठो हिन वाज़े सबूत खां पोइ कहिड़ी तो कार्रवाई अमल में आणे। महबूब बिरोई KTN वारो। ओके साईं मुंहिंजा बताओ तव्हां सां राति जो न तो इन्हनि खे मुंह में मुत इन्हनि खे मुंह में मुत मुंहिंजा साईं मूंखे तव्हां सां बसि आहे तव्हां मूंसां ॻाल्हायो महिरबानी बाबा महिरबानी साईं ॿियो पाण सां राति जो मिलंदा। बिल्कुलु बाबा बिल्कुलु मिलां थो मुंहिंजो तव्हां ॿियो तव्हां मूंखे अर्ज़ु कयो थोरो कयो शेपा खे थोरो साईं ठीकु आहे महिरबानी साईं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।